अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां सिंध जे समूरनि चूंडियल मेयर्स ऐं डिप्टी मेयर्स खे मुबारक ॾिनी वई आहे। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त मकानी चूंडियल नुमाइंदनि जी कामयाबी कारकुननि जी मेहनत जो नतीजो आहे। आसिफ अली ज़रदारी चूंडियल नुमाइंदनि खे हिदायत कंदे चयो आहे त हू पंहिंजे ऑफिसनि जा दरवाज़ा अवाम जे लाइ खुलियल रखनि ऐं अॼु खां ई पंहिंजो कमु शुरू करे छॾनि। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां सिंध जे समूरनि चूंडियल मेयर्स ऐं डिप्टी मेयर्स के मुबारक ॾिनी वई आहे। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त मकानी चूंडियल नुमाइंदनि जी कामयाबी कारकुननि जी मेहनत जो नतीजो आहे। आसिफ अली ज़रदारी चूंडियल नुमाइंदनि खे हिदायत कंदे चयो आहे त हू पंहिंजे ऑफिसनि जा दरवाज़ा अवाम जे लाइ खुलियल रखनि ऐं अॼु खां ई पंहिंजो कमु शुरू करे छॾनि। अवां खे अपडेट कंदा हलूं। हम ख़बर जे हवाले सां अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां सिंध जे समूरनि चूंडियल मेयर्स ऐं डिप्टी मेयर्स खे मुबारक ॾिनी वई आहे। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त मकानी चूंडियल नुमाइंदनि जी कामयाबी कारकुननि जी मेहनत जो नतीजो आहे। आसिफ अली ज़रदारी चूंडियल नुमाइंदनि खे हिदायत कंदे चयो आहे त हू पंहिंजे ऑफिसनि जा दरवाज़ा अवाम जे लाइ खुलियल रखनि ऐं अॼु खां ई पंहिंजो कमु शुरू करे छॾनि। अवां खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर जे हवाले सां अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां सिंध जे समूरनि चूंडियल मेयर्स ऐं डिप्टी मेयर्स खे मुबारक ॾिनी वई आहे। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त मकानी चूंडियल नुमाइंदनि जी कामयाबी कारकुननि जी मेहनत जो नतीजो आहे। आसिफ अली ज़रदारी चूंडियल नुमाइंदनि खे हिदायत कंदे चयो आहे त हू पंहिंजे ऑफिसनि जा दरवाज़ा अवाम जे लाइ खुलियल रखनि ऐं अॼु खां ई पंहिंजो कमु शुरू करे छॾनि। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां सिंध जे समूरनि चूंडियल मेयर्स ऐं डिप्टी मेयर्स खे मुबारक ॾिनी वई आहे। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त मकानी चूंडियल नुमाइंदनि जी कामयाबी कारकुननि जी मेहनत जो नतीजो आहे। आसिफ अली ज़रदारी चूंडियल नुमाइंदनि खे हिदायत कंदे चयो आहे त हू पंहिंजे ऑफिसनि जा दरवाज़ा अवाम जे लाइ खुलियल रखनि ऐं अॼु खां ई पंहिंजो कमु शुरू करे छॾनि। हीअ अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां सिंध जे समूरनि चूंडियल मेयर्स ऐं डिप्टी मेयर्स खे मुबारक ॾिनी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी खां। फयाज़ आगाह कजो त आसिफ अली ज़रदारी तरफ़ां चूंडियल मेयर्स ऐं डिप्टी मेयर्स खे मुबारकबाद ॾिनी वई आहे। छा अपडेट आहे नवां वटि? बिल्कुलु अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां सूबे में तमामु जेके मेयर ऐं डिप्टी मेयर जेके चूंडिजी आया आहिनि उनखे मुबारकबाद ॾिनी आहे। आसिफ अली ज़रदारी ज़िले काउंसिलनि टाउन काउंसिलनि जे चेयरमैन ऐं डिप्टी चेयरमैन खे मुबारकबाद ॾिनी आहे। आसिफ अली ज़रदारी कराची जे कराची जे मेयर चूंडण ते मुर्तज़ा वहाब खे बि मुबारकबाद ॾिनी आहे। संदसि चवणो हो त हाणे जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहो पंहिंजी कामयाबी खे कारकुननि जी महिनत जो नतीजो सम्झनि ऐं पंहिंजे ऑफिसनि जा दरवाज़ा अवाम लाइ न खुलियल रखनि। आसिफ अली ज़रदारी हिदायत कई आहे त पंहिंजो कमु शुरू करे ॾियनि ऐं मेयर ऐं डिप्टी मेयर तोड़े चेयरमैन ऐं डिप्टी चेयरमैन जेके आहिनि उहे अवाम जे विच में कीअं नज़र अचनि। हिन वक़्तु जेके बिना मुक़ाबले केतिरा ई जेके मेयर तोड़े चेयरमैन चूंडिजी आया आहिनि हिन हवाले सां आसिफ अली ज़रदारी मुबारकबाद ॾिनी आहे। ॿिए पासे जेको चूंड जो अमल जारी आहे, ख़ासि तौर ते कराचीअ में जेको मेयर जी चूंड थी आहे उनमें हिन वक़्तु मुर्तज़ा वहाब जेको सत्य हासिल करे अकबरो आहे 173 वोट खणी जेको उहो बि कामयाबु थियो। त आसिफ अली ज़रदारी पारां ख़ासि तौर ते उन नालो कोट कंदे मुर्तज़ा वहाब खे मुबारकबाद ॾींदे चयो आहे त अवाम जा दरवाज़ा न सिर्फ़ु खुलियल रखिया वञनि बल्कि हू हिन ई वक़्तु अवाम में वञण जी तयारी कनि ऐं पंहिंजे कमकार खे शुरूआति कंदे अवाम जा जेके ओंज ऐं अवाम जा जेके मसइला आहिनि उनखे हल करण जे लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदे पंहिंजी कारकर्दगी खे बहितर अंदाज़ में पेश कनि। जी इक़बाल। फयाज़ कुरैशी अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी अवां जी।